सलाम साथियों, जीअं तव्हां सभिनी खे ॼाण आहे त मग़वी जेके मासूम बच्चा सिंध मां अगवा थियल आहिनि उनजे बाज़ियाबी जे लाइ प्रिया कुमारी एक्शन कमेटी जे तरफ़ां जेको हलंदड़ एहतजाज हो जेको लॻभॻि महीनो जारी रहियो, उनजे मथां राति जेका ही बरबरियत कई आहे खैरपुर ऐं सखर जे पुलिस, जंहिंमें लाठी चार्ज करे सहाफ़ियुनि खे ज़ख़्मी कयो वियो, जंहिंमें साहिल जोगी सखर जो सीनियर सहाफ़ी आहे उहो गुम आहे, प्रिया एक्शन कमेटी जी अदी सोनी पारस गुम है, लियाकत जलबाणी है, जेके मगवी बचड़ा है उन्हनि जूं अमड़ियूं सभु जो सभु गुम आहिनि, पुलिस खणी उन्हनि खे गुम करे छॾियो आहे। सो उन अमल जे ख़िलाफ़ असां पारां असां दोस्तनि जे सथ पारां सेशन कोर्ट खैरपुर में सुबुह 491 जी एप्लीकेशन लॻल आहे, पटिशन लॻल आहे पंहिंजो जेके डिटेनी आहिनि उन्हनि जे बाज़ियाबी जे लाइ। असां हिन वीडियो जे थ्रू अवां तमामु वकील दोस्तनि खे, वतन दोस्त वकील दोस्तनि खे गुज़ारिश कयूं था तो सुबह 9 बजे सेशन कोर्ट में इन एप्लीकेशन में असां सां गॾु बीहनि, असांजा सहकारी बि थियनि, असांजो साथ बि ॾियनि। उन सां गॾोगॾु 11 बजे सुभाणे डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन खैरपुर खां SSP ऑफिस जे ॿाहिरों वकीलनि जे तरफ़ां धरणो हयो वेंदो ऐं उहो धरणो तेसि ताईं जारी रहंदो जेसि ताईं प्रिया कुमारी एक्शन कमेटी जा जेके अॻुवान आहिनि सोनी पारस, लियाकत जलबाणी साहब ऐं प्लस में साहिल जोगी, उन सां गॾु जेके मगवी बचड़ा आहिनि उन्हनि जा भुरसा जेके औरतूं खयल आहिनि उहे सभु जेसि ताईं बाज़ियाब न थियूं अथनि तेसि ताईं उहो धरणो जारी रहंदो। धरणे जी अॻुवाणी असांजो मेंबर सिंध बार काउंसिल सैयद जाफ़र अली शाह ऐं मजमूई तौर वतन दोस्त वकील कंदा। असीं सिविल सोसाइटी बिलख़ुसूस सहाफ़ी तंज़ीमुनि खे, बिलख़ुसूस अंजुमन ताजरान खे, सियासी समाजी धुरनि खे सभिनी खे गुज़ारिश कयूं था त ही असांजे तव्हांजे बचड़नि जे मुस्तक़बिल जो सवाल आहे, रूल ऑफ लॉ जो सवाल आहे। असां सभिनी जे मथों इहो लाज़िम ऐं मलज़ूम आहे त हिन जदोजहद खे सगारो कयूं। अचो सुभाणे 11 बजे SP ऑफिस जे ॿाहिरों धरणे में असांजो साथ ॾियो त जीअं मगवी बचड़नि जा जेके भुरसा आहिनि उनखे बाज़ियाब करायूं ऐं मगवी बचड़नि खे बाज़ियाबी वारी जेका तहरीक आहे उनखे बि सगारो कयूं। इहो ई मौक़ुफ़ जेको भाउ सजाद हुसैन सोलंकी साहब रखियो त सिविल सोसाइटी खे मां गुज़ारिश कंदुमि त वधि खां वधि सुभाणे शिरकत कनि ऐं वकील साथियुनि सां गॾु साफ़ सां बि नारवा सलूक रखियो वियो। कल्ह उन्हनि खे रदो कोप कयो वियो, उन्हनि खां मोबाइलूं कसी वियूं। असां तेसीं ताईं इहो एहतजाजी पुरअमन असांजो एहतजाज धरणो हूंदो जेसीं ताईं मुग़विन जे वुरसा खे जेको इलीगल डिटेन रखियो वियो आहे हिन महिल ताईं उनजी ख़बर न आहे। ख़ासि करे प्रिया एक्शन कमेटी जे लाइ उन्हनि जी मुग़विन जी वुरसा जी ऐं प्रिया एक्शन कमेटी जे बाज़ियाबी जे लाइ उन्हनि खे आज़ादु कराइण जे लाइ असां धरणो हूंदो। सभई सिंध जी ऐं बिलख़ुसूस खैरपुर जी सिविल सोसाइटी की गुज़ारिश आहे त सुभाणे हिन धरणे में असां शामिल थियनि। प्रिया कुमारी रिहाई कमेटी जो मक़सदु हिकिड़ो ई हो त अगवा थियल ॿार बाज़ियाब कराया वञनि, पर अफ़सोस सां चवणो थो पवे, सिंध जे समूरे साञावंद माण्हुनि खे ॿुधाइणो थो पवे त रिहाई कमेटी जेका पंहिंजे बच्चनि जे जेके अगवा थियल आहिनि उनजी बाज़ियाबी जे लाइ जुड़ी हुई, अॼु उहे पाण अगवा थी चुका आहिनि। अचो त हिन गैर क़ानूनी अमल जे ख़िलाफ़ भरपूर एहतजाज कयूं ऐं क़ानूनी तौर ते समूरनि वकीलनि साथियुनि खे गुज़ारिश आहे त 491 फाइल थियल आहे, उहे सेशन कोर्ट में 9 बजे पहुचनि ऐं पोइ असीं एहतजाज जी तयारी करे हिन लाक़ानून खे फ़रोग़ ॾींदड़ SSP जे ख़िलाफ़ भरपूर एहतजाज कयूं। अवां साथियुनि जी वॾी महिरबानी।